सखणी कुन्नी घणो उभामे। दोस्तों इन जी ज़ाहिरी माना त इहा आहे त देगड़ी या कुन्नीअ में का बि रंधजण जहिड़ी शइ मसलन चांवर या भाॼी वग़ैरह विझी बाहि ते रखबो त मझस पयल पाणी एतिरो घणो न उभामंदो ऐं आहिस्ते आहिस्ते पाणी उन शइ में जज़ब थी वेंदो। जॾहिं त कंहिं रंधजण वारी शइ बिना देगड़ीअ में रुगो पाणी विझी बाहि ते रखबो त पाणी पियो टहकंदो या उभामंदो। जेकॾहिं देगड़ी पाणीअ सां भरियल आहे त एतिरे क़दुरु त उभामंदो जो उबरी ॿाहिरि वहण बि शुरू कंदो। मतलब दुनिया में अहिड़ा केतिरा शख्स आहिनि जेकी घटि पढ़ियल, थोरे तजुर्बे, पूरी पुनी सम्झ ऐं थोरे पैसे वारा आहिनि। अहिड़ा माण्हू घणो पढ़ियल, सुठे आज़मूदे, वॾी सम्झ ऐं शाहूकारनि खां वधीक टरड़ा ऐं हठीला थियनि था। ईअं पिया महसूस कराईंदा ॼण उन्हनि जहिड़ो त जहान में को माण्हू ई कोन्हे। सिंधीअ में साॻी माना वारी चवणी ॿी बि आहे, ख़ाली चढ़ो वॼे घणो, जंहिंजो मतिलब पिणु साॻियो आहे। थोरी सम्झ, घटि अक़ुल ऐं दिमाग़ वारा ॼाणी वाणी पिया हठ ऐं तकबुर सां हलंदा आहिनि। हुननि में बुर्दबारी ऐं फज़ीलत जो अंगु को मुश्किल सां ई हूंदो आहे। मतलब थोरे अक़ुल, घटि उथिया वेठा, पूरी पुनी सम्झ वारा टरड़ा ऐं मग़रूर थियनि था। दोस्तों ॻाल्हि वणी हुजे त वीडियो खे शेयर कजो ऐं पेज खे फॉलो ज़रूर कजो।